नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। मटियारी ख़बर न अदालत सखरवासी खे मानचार्ज रखण जे इल्ज़ाम में बरी करे छॾियो। खून केस जे जवाबदार की ज़मानत मंजूर। एडिशनल सेशन जज मटियारी मोहम्मद मुराद मेंबर जे मॉडल कोर्ट में मुख़्तलिफ़ केसनि जूं ॿुधणियूं थियूं, जंहिं दौरान धुरियुनि जी दलील थियण बाद अदालत सगोरी मटियारी थाने ते दाख़िल कयल केस गुनाह नंबर 107/2011 में 3 मानचार्ज समेत गिरफ़्तार थियल सखरवासी जवाबदार गाज़ी खान ते ॾोह साबित न थियण ते केस बरी करे जो हुकुम ॾेई छॾियो। याद रहे त जवाबदार ज़मानत ते रिहा थियल हो। खेनि केस मां बाज़त बरी कयो वियो आहे। मटियारी पुलिस शेख टिणियों भरिसां गॾिजी इतला ते कार्रवाई कंदे हिक कोरे कार जी चेकिंग दौरान 3 मानचार्ज समेत गाज़ी खान शेख खे गिरफ़्तार करण जी दावा कई हुई। होॾां साॻी अदालत में सालारो थाने ते दाख़िल थियल क़त्ल केस जे गुनाह नंबर 14/2011 ऐं 12/2011 जी बि ॿुधणी थी, जंहिं दौरान वकीलनि जा दलील थियण बाद कच्ची ज़मानत ते आज़ादी माणींदड़ जवाबदार अली हसन उर्फ जलाल लेगारी जी अदालत सगोरी 50,000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ पक्की ज़मानत मंजूर करे वरिती आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।